मुल्क भर में सर्दी में इजाफ़ा होती जा रही है, तो वहीं पे सांगड़ का सज्जी जो कि नारा केनाल का और चोटियारी डैम का जो मछली है, वो बहुत मशहूर है। जैसे-जैसे सर्दी में इजाफ़ा होती जा रही है, तो वहीं पे सज्जी खाने वालों में भी इजाफ़ा होती जा रही है। तो त आयल ऐं पाणी खां बग़ैर कोयलनि ते सेकियल मच्छी आहे, उन जे करे हीअ ज़ाइके वारी थींदी आहे, टेस्ट वारी थींदी आहे। हर माण्हू जेको आहे उन मच्छीअ खे खाई सघे थो। जेकॾहिं मिसाल माण्हू घर में इस्तेमालु करे थो भाॼी जे हिसाब सां या ईअं हिसाब सां, त पाप कोन खाए थो। हीअ त ॿ किलो दाणू 2 किलो माण्हू खाई थो वञे, ख़ुश्क आहे, ज़ाइकेदार आहे, इन जे करे। इहा आहे त वॾी ॻाल्हि सभ खां त देसी मसाला असां इस्तेमालु हिन में कंदा आहियूं, जीअं त अछो जीरो, नंढा फोटा, कारा मिर्च, सौंफ। असां हैदराबाद में ब्रिजी फिश पॉइंट ते बि खाईंदा आहियूं, पर उते जो खाइण जो उनमें तेल वग़ैरह जेको चिकनाहट वधीक हूंदी आहे। हिन जो पाणी ते पचाईंदा आहिनि, टांडनि ते पचाईंदा आहिनि, उन करे हिन जो ज़ाइको बि वधीक आहे, फ़ाइदो बि वधीक आहे हिन शइ जो। हीअ पंहिंजे पाणी में पचे थी, ऐं ॿियनि जॻह हैदराबाद में या मुख़्तलिफ़ जिन जॻहनि ते ठाहींदा आहिनि, त उहे वरी पंहिंजो तेल वग़ैरह ऑयल वग़ैरह इस्तेमालु कंदा आहिनि, उन खां बहितर आहे हीअ शइ। दाणे जो हिसाबु आहे, 2 किलो 2300 जो आहे, 1.5 किलो 1900 जो आहे, ऐं 2.5 किलो 2700 जो आहे। वज़न जेतिरो हूंदो आहे उन हिसाब सां खपाईंदा आहियूं। मच्छी जो है ना वो पूरे पाकिस्तान में मशहूर है। कुर्डा मच्छी जो है, और यहाँ पर चोटियारी डैम भी है, जिसको विजिट करने के लिए लोग घूमने के लिए दूर दराज से यहाँ पर आते हैं। हैदराबाद, कराची, यहाँ पे तो आम लोग मतलब इस चीज़ को समझते हैं, यहाँ पे घूमने और तफरी करने के लिए आते हैं और मच्छी खाते हैं शौक से। बल्कि यकीनन ये थे यहाँ के लोग जो बता रहे थे, इस वक्त सज्जी खाने आए थे। उनका कहना था कि सांगड़ की जो मछली है वो न सिर्फ सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में मशहूर है। यहाँ से जो सज्जी तैयार की जाती है वो लोग दूर दराज से खाने के लिए आते हैं। सागर दीन मोहम्मद बलोच, वॉइस न्यूज़, सांगड़।